साईं जीअं अक्सर करे लतीफ़ ऐं जत नातो उन्हनि जे ॾींहं जो ठीकु आहे ईअं ॿुधायो वञे त जत साईं जी कचहरी खां गुज़रिया हुतां हिकु बेत ॿुधो ऐं हुनखे बेत खे वधाईंदे वधाईंदे वाट ते हुनखे बेत विसरी वियो इहा थोरो असां हिन बेत जे बारे में थोरो आगाही ॾिजो। शाह साईं जा जेतिरा बि शाइर आहिनि जिन साईं जी साल उमिरि ते कमु कयो आहे सभिनीनि हिन ॻाल्हि खे लिखियो आहे कलमबंद कयो आहे त बिदाई साईं ठटे जे पासे जॾहिं फ़क़ीरनि सां गॾु गुज़रिया त हिकिड़ो शख़्स हिकिड़ो जत उनखे मिलियो जेको पंहिंजी इंतिहाई फ़िराक वारी हालत में हुजे इंतिहाई ॻणितीअ वारी हालत में हुजे ऐं पर उनजे लबनि खां उनजे वात खां हिकिड़ी सिट हू चई रहियो आहे अचे पियो तॾहिं बि उहा सिट पियो ऐं वञे थो तॾहिं बि उहा सिट संदसि वात में ऐं संदसि ज़बान ते जारी हुई सिट हुई त हेकलियाई हेल पूरी ॾिस पुनो ॾे हेकलियाई हेल पूरी ॾिस पुनो ॾे ईअं ई चई ऐं हू इंतिहाई जेको सो ॻणितीअ वारी कैफ़ियत में मुब्तला हुजे फ़्राक में गिरफ़्तार हुजे ऐं हुन हिकु ई जॻह ते पियो अचे वञे पियो अचे साईं वारा उतां ई फ़क़ीरनि सां गॾु गुज़रिया त हिननि त महसूसु कयो त हीअ फ़क़ीर खे को फ़्राक आहे पर हिकु ई सिट पियो छो आहे अॻिते छो नथो वधे ऐं हिन खां हाल अहिवाल जॾहिं वरितो फ़क़ीर बिदाई साईं बि इन्हनि सां गॾु हुया उन फ़क़ीर चयो त मूंखे ॿी त ख़बर कोन्हे मूं फ़क़ीरनि खां राग ॿुधो उन राग में जेको बैत चयो उन बैत जो मूं ते एतिरो वधीक असरु थियो जो हाणे मूंखां आउं असल में हिकिड़ो वापारी हुअसि कंहिं काफ़िले में हुअसि मूंसां गॾु ॿिया मुंहिंजा साथी बि हुया पोइ जीअं त मुंहिंजे हिन हाल में ॾिसी हो मूंखे छॾे हलिया विया आउं उन ई सफ़र में हिन बैत खे ॿुधण लाइ हिते अचां ऐं हला पियो बाक़ी ॿियो बड़े ख़ैरु आहे बिदाई साईं फरमायो असां तव्हांखे पोइ इन ई बैत जी ॿी सिट जे पूरी करे ॾियूं त तव्हां ॾे मूं ते अहसान थींदा महिरबानी थींदी त फ़क़ीरनि ॿी सिट पढ़ी त पहिरीं की सिट हुई त हेकलियाई हेल पूरी जो सुकुनो ॾे फ़क़ीरनि खे ॿी सिट सॼी करे ॾिनी हेकलियाई हेल पूरी जो सुकुनो ॾे आॾा ऊंगर लखियूं आॾा ऊंगर लखियूं सूरियूं सुॼनि सेल ॿी सिट जीअं ई फ़क़ीर ॿुधी त हुन ते हिकिड़ी वहजदानी कैफ़ियत ताइरी थी जंहिंमें हू दाऊं ऐं रड़ियूं करे फतकण लॻो बिदाई साईं फ़क़ीरनि खे चयो बाबा टी सिट ॿुधायो त हमरा खे तकलीफ़ ऐं जेका दर्द जो जाकियो आहे इहो थोरो घटि थिए फ़क़ीरनि जीअं ई टी सिट ॿुधाई तकर ॿेली आन ॿेल तकर ॿेली आन ॿेल जे सूर ॿिरिया जा साण फ़क़ीरनि बैत सॼो कयो त हेकलियाई हेल पूरी जे सुकुनो ॾे आॾा डूंगर लकियूं सूरियूं सुॼनि सेल तकर ॿेली आन ॿेल जे सूर ॿिरिया जा साण हुन जत फ़क़ीर हुन बैत खे ॿुधण सां उते ई दम मिलियो सरकार सफ़र ते अॻिते जो जेको सफ़र हो उनखे रोके फ़क़ीरनि खे चई अहिड़ो मुश्क वारो माण्हू कॾहिं न ॾिठो पोइ मिर्ज़ा बेग साहिबु आहे मीर सांगी साहिबु आहे सभिनी इहो लिखियो आहे बिदाई साईं सफ़र जो इहो जेको सिलसिलो आहे उहो रोके उन जत फ़क़ीर जे तदफ़ीन जूं जेके रसूमात उहे पूरियूं कयूं उन जी तदफ़ीन कई ऐं दुआ घुरी पोइ बिदाई साईं अॻिते त उहो बि हिकिड़ो जत हो तॾहिं त चई त रखियमि यारी जत सी तॾहिं सारे लोक सुई लोठीअ खे लतीफ़ चए केची वेड़ा कुई ऐं वतां हुई जत भाइनि जीअरी जतन चेलियूं जेका की जतन सा सॼी फॾी तिन खे भेलियो बाग बंभोर जो या भेलियो बाग ससीअ जो कंहिं न पुछा की न को सखर ॾह में न अदालत हुई हेॾी थी वई त बेदादी न बंभोर में जतन यारानू किचन मुसी की न कयो नाले सुस तिन जे मथन बारानो तेलाए तानो ॾींदा मूं ॾेर विया
जतन किज जतन जो आया ते ईंदा वठी पुनू पान हटा तो वेंदा दम दमींदा सिधा वेंदा सांझी ॾे। सॼो रिसालो जतन जी मोहबत सहबत ऐं सफ़र में फ़कीर इमदाद सराई साहिबु लिखियो आहे त बिराई साईं सां जेतिरा फ़कीर गॾु सूंघ में हलंदा हुआ उन में तमामु घणा जतन ऐं उहो असरु आहे जो अॼु बि तव्हां जतायो ऐं असांखे माशाल्लाह हिन वक़्तु बि जेके आहिनि जेके तव्हां निकिरी वञो छिछे साइड त फ़कीर रमज़ान जत गसर साहिबु आहे जे फ़कीर ज़मा जत फ़कीर आहे खोड़ सारा ॿिया बि इन इश्क में सलाहिया पिया आहिनि। लतीफ़ जो वॾा त जिते किथे आहे पर वॾी महिरबानी जो तव्हां बि कुझु मतिलबु पैगाम ॾिनो लतीफ़ जो जेको संगत ताईं पिए थो हुन कैमरा जे अख में मोहबतूं इंशाअल्लाह वरी बि कंहिं बि महिल ते गॾु थींदासीं। डॉक्टर सिकंदर साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी शुक्रिया।